नाज़रीन वाक़िआ आगाह कंदासीं। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॼु खां सियारे जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। आला अदालत जूं 19 दिसंबर खां शुरू थियल सियारे जूं मोकलूं 2 जनवरी ते ख़त्म थींदियूं। सियारे जी मोकलुनि दौरान मामूल जे केसनि जूं ॿुधणियूं जारी रहंदियूं। ईंदड़ हफ़्ते प्रिंसिपल सेट ते हिकु बेंच केस जी ॿुधणी कंदी, जेका चीफ जस्टिस गुलज़ार अहमद, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॼु खां सियारे जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। आला अदालत जूं 19 दिसंबर खां शुरू थियल सियारे जूं मोकलूं 2 जनवरी ते ख़त्म थींदियूं। सियारे जी मोकलुनि दौरान मामूल जे केसनि जूं ॿुधणियूं जारी रहंदियूं। ईंदड़ हफ़्ते प्रिंसिपल सीट ते हिकु बेंच केस जी ॿुधणी कंदी, जेका चीफ जस्टिस गुलज़ार अहमद, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। ईंदड़ हफ़्ते प्रिंसिपल सीट ते हिकु बेंच केस जी ॿुधणी कंदी, जेका चीफ जस्टिस गुलज़ार अहमद, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। आगाह कई पिया सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॼु खां सियारे जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। आला अदालत जूं 19 दिसंबर खां शुरू थियल सियारे जूं मोकलूं 2 जनवरी ते ख़त्म थींदियूं। सियारे जी मोकलुनि दौरान मामूल जे केसनि जूं ॿुधणियूं जारी रहंदियूं। ईंदड़ हफ़्ते प्रिंसिपल सीट ते हिकु बेंच केस जी ॿुधणी कंदी, जेका चीफ जस्टिस गुलज़ार अहमद, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। आगाह कई पिया सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॼु खां सियारे जूं मोकलूं शुरू थी वयूं। आला अदालत जूं 19 दिसंबर खां शुरू थियल सियारे जूं मोकलूं 2 जनवरी ते ख़त्म थींदियूं। सियारे जे मोकलुनि दौरान मामूल जे केसनि जूं ॿुधणियूं जारी रहंदियूं। ईंदड़ हफ़्ते प्रिंसिपल सीट ते हिकु बेंच केस जी ॿुधणी कंदी, जेका चीफ जस्टिस गुलज़ार अहमद, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। ईंदड़ हफ़्ते प्रिंसिपल सीट ते हिकु बेंच केस जी ॿुधणी कंदी, जेका चीफ जस्टिस गुलज़ार अहमद, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। सियारे जे मोकलुनि दौरान मामूल जे केसनि जूं ॿुधणियूं जारी रहंदियूं। ईंदड़ हफ़्ते प्रिंसिपल सीट ते हिकु बेंच केस जी ॿुधणी कंदी, जेका चीफ जस्टिस गुलज़ार अहमद, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल हूंदी। आगाह कई पिया सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॼु खां सियारे जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि।